सालू जा भाग हाणे वरने कोन था। तू ही बुधा मां हाणे छा कयां? बाबा तोसां गॾु मां बि मुसीबत में आहियां। सोचियोसि त मूसा खान महीनो ॿ जेल में हूंदो, तेसीं ताईं कुझु न कुझु करे वठंदासीं। पर मूसा खान त 2 ॾींहं बि जेल में न रहियो। मूसा जहिड़े नांग खे केरु क़ाबू करे सघंदो? हाणे ॿीहर शहर जो चयईं त मां छा कंदसि? अम्मा इहे ई ॿुधा, नजीब तोखे छा चयो? बाबा नजीब मूसा सां कॾहिं बि गद्दारी न कंदो। गद्दारी त नजीब खे करणु घुरिजे हा। पहिरियां बि कई चकर गद्दारी करे तोखे मूंसां मिलाइण आयो हुयो। उहो मुंहिंजे चवण ते न, पर ज़ीनत जे चवण ते वठी आयो। ज़ीनत सां एॾी सचाई ऐं तोसां एॾी बेरुखी? ज़ीनत खे पंहिंजी माउ जीअं सम्झे थो। अम्मा आख़िरी सहारो नजीब हुयो, उन बि असांजी मदद न कई। हाणे सवाइ मौत जे हिते असांखे कुझु बि कोन मिलंदो। बाबा दिलि न हार, कुझु सोच, हिम्मत कर। अम्मा मां छा सोचां? असां वॾी ग़लती कई आहे। ग़लती? इहा ई त ॿार न किराई आहे। उन सां कुझु महीना असांखे मोहलत मिले हा। हाणे त कुझु ॾींहं आहिनि। इहो सॼो कमु ज़ीनत जो आहे बाबा, ज़ीनत जो। हाणे तूं वञी ज़ीनत जो पासो वठि ऐं उनखे राज़ी कर। छा चवां उनखे? इहो ई त तूं बिल्कुलु सही आहीं। शहर वठी वञणु अजायो आहे। हाणे जेकॾहिं मां ज़ीनत सां इहा ॻाल्हि कई त ज़ीनत जो हाणे शक अञा बि वधी वेंदो। अम्मा पोइ ॿियो छा कयूं? मुंहिंजो त दिमाग़ ई फिरी वियो आहे। अम्मा हाणे कयूं त आख़िर छा कयूं? बाबा हाणे मौत जो इंतज़ारु ई करिणो आहे। ॿियो असां कुझु बि नथा करे सघूं। अलाह कंदो हिकु मसइले मां जान न छॾाईंदो त ॿियो मसइलो ॻाठे में पवंदुसि। केतिरो बाबा, आख़िर केतिरो? ॾींहं 2 5 आख़िर त वांदो थींदो। ऐं जीअं ई उहो वांदो थींदो उहो ॾींहुं असांजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। तव्हां मूसा खान जे चवण में अची अलाए केतिरा ज़ुल्म कया अथव। हाणे जेकॾहिं तव्हां असांजी मदद करे कंहिं ज़ालिम खां 2 जानियूं बचाए वठंदो त न इहा गद्दारी चइबी ऐं न तव्हांजी इज़त जे मथां हथु खणंदा, बल्कि जंहिंखे बि ख़बर पवंदी त माण्हू इहो ई चवंदा त नजीब हिकु सुठो कमु कयो आहे ज़िंदगी में। बाबल साईं मूंखे पूरी उमेद आहे त तव्हां असांजी मदद ज़रूरु कंदो। कहिड़ी मदद? बाबल साईं तव्हां पाण छाणा आहियो, दर दर जो पाणी पीतो अथव, पोइ मां तव्हांखे छा सम्झायां वधारे? सही ॿुधाए सालू, तुंहिंजो इहो ई मक़सदु आहे न त मां तव्हांजी ज़िंदगी बचाइण लाइ मूसा खान खे मारिया। बाबल साईं हाणे मां तव्हांखे छा चवां? इहो ई त मां मूसा खान खे मारे फाही ते चढ़ी वञा ऐं पोयां तव्हां ऐश जी ज़िंदगी गुज़ारियो। न नजीब न, मुंहिंजो इहो हरगिज़ मतिलबु न आहे त तोखे नुक़सानु पहुचे। ॿी का वाट बि त न आहे? आहे वाट बाबल साईं आहे। कहिड़ी वाट आहे? ॿी कहिड़ी वाट आहे सालू, ॿुधाए न। बाबल साईं ओए छा सोचियो अथई बाबल साईं? अॻिते हली किथे तव्हां ई त मूंसां धोखो न कंदो? जेको असांखे सहारो ॾींदो, असां जेकॾहिं हुन सां गद्दारी कंदासीं त पोइ किथे रहंदासीं? सालू मां कुझु सोचे पोइ तोखे वरंदी ॾींदुसि। ठीकु आहे नजीब, पर जल्दी सोचजांइ, छो त हाणे वक़्तु तमामु थोरो रहियो आहे। ज़ीनत अॼु मूंखे कमु आहे, पाण सुभाणे निकिरी हलंदा। मूसा मां त चवां थी त अॼु ई निकिरी हलूं। सुभाणे क़यामत अची वेंदी छा? दादरी सुभाणे तयारु रहिजांइ, ईअं न थिए जो। जॾहिं मां बिल्कुलु ठीकु आहियां त पोइ कहिड़ी ज़रूरत आहे मुआइनो कराइण जी? मूंखे तुंहिंजो फिक्र कोन्हे, फिक्र आहे त ॿार जो। जॾहिं मुआइनो कराईंदुसि पोइ ख़बर पवंदी।
मूंसा अलाह कंदो ख़ैर थींदो पर पोइ सुबुह जो यादि कजो। ठीकु आहे, मूं चयो न त सुबुह जो निकिरी हलंदासीं। आख़िर तूं मुंहिंजे पोयां हथ धोई छो पई आहीं? दादली, इहो तुंहिंजो वहम आहे त का मां तोसां दुश्मनी कयां पई। हर वक़्तु मूसा जा कन भरींदी रहे थी। दादली, मां तुंहिंजे ख़िलाफ़ मूसा खे कुझु बि नाहे चयो। ज़ीनत, अॼु मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि साफ़ साफ़ थी ॿुधायां त मूं पंहिंजो ॿारु केराए छॾियो आहे। छा? हा, मूं ॿारु केराए छॾियो आहे। दादली, पोइ त मूसा ख़ान तोखे ज़िंदा कोन छॾींदो, कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुई। ठीकु आहे, मारे छॾियो। मूंखे पको ई त ॿारु पैदा थियण खां पोइ बि तव्हां मूंखे ज़िंदा कोन छॾींदव। पोइ मां ॿारु पैदा करे हिते हिन हवेलीअ में तोखे ऐं मूसा खे ख़ुशियूं ॾेई मौत छो क़बूल कयां? माण्हू त हुयो, पोइ तव्हांखे वारिस मां छो ॾियां? ठीकु आहे दादली, अचे अचे मूसा, त मां अॼु राति सभु ॻाल्हियूं ॿुधाए थी छॾियांसि। पोइ ॾिसजां त तव्हां ॿिन्हीअ खे अॼु राति में कीअं पूरो थो करे छॾे। ऐं तुंहिंजी दिलि खे ख़ुशी बि तॾहिं मिलंदी जॾहिं असां ॿई ख़तमु थींदासीं। तूं ग़लति थी सम्झी दादली, तूं ग़लति थी सम्झी। मुंहिंजी दिलि खे ख़ुशी तॾहिं मिले हा जॾहिं तूं ॿारु पैदा करीं हा, ऐं उन राति ई तूं मूंखे पूरो करे उन ॿार जी माउ बणिजी वञे हा। दादली, तूं ग़लति थी सम्झी। जेकॾहिं तूं ॿारु पैदा करीं हा न त पोइ तोखे ऐं तुंहिंजे पीउ खे माफ़ी मिली सघे हा। जेकॾहिं हाणे माफ़ी मिले त छा मां ॿियो ॿारु पैदा नथी करे सघां? दादली, हाणे मुंहिंजे हथ में कुझु बि न आहे। सभु कुझु तुंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं सुबुह तूं हले ऐं बाबा खे बि साण वठी हलूं त इहा ॻाल्हि असां मूंसां खां लिकाए सघूं था। केतिरा ॾींहं लिकाईंदीअ? महीनो, 2? आख़िर केसि ताईं? हेठि त इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी। थी सघे थो त तेसि ताईं मां वरी उमेद सां थी वञा। तुंहिंजे मथां हाणे एतबार करणु अजायो आहे। तूं बि इहो ई त चाहे पई त मां तुंहिंजे रस्ते तां हटी वञा। मूसा जो इंतज़ारु छो पई करे? ॾिस, घर में बंदूक पई हूंदी, खणी हणी छॾ ऐं मूसा अचे त हुनखे समूरी हक़ीक़त ॿुधाए छॾिजां। दादली, मां तोखे मारियां या न मारियां, पर मूसा ख़ान तोखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदो, कॾहिं बि न। तव्हां भली केतिरी बि कोशिशि कयो, तव्हां मूंखे नथा मारे सघो। मुंहिंजी जेका ज़िंदगी हूंदी ओतिरी ई हूंदी। बाक़ी मां पंहिंजो इंसाफ़ पंहिंजे रब ते छॾियां थी। हाँ सही, अच्छे मठे विच शादी थींदी पई अच, खुशी त मिले सस न। यार ढोलू, गुलाम कादर जी खुशी जे करे अॼु को नाच गानो ॾेखार बाबा। अम्मा वॾी, अॼु गुलाम कादर जी शादी दे खुशी दे मौके ते हो जमालत में डांस वांस ॾेखारियां भला। पहिरां जेसर ॾेखार हुजे, पोइ देर न कर। ॿियनि जो त ॾोह न आहे, तूं भेण थी सार मुंहिंजो अंदर सार। मामा तूं दिल न लाए, तुंहिंजी बि शादी कराए वठंदीसीं। तीली ॼास, हिन अञा ताणी शादी न आहे कई। 3 सालूं त मारे चुको आहे, पोइ तीली लॻे सां कहिड़ी शादी कंदो? पहिरां जेसर ॾेखार हुजे। बंदूक लॻाई, हेड़ा खुशीअ जा मौक़िया मूंखे न ॿुधाई, इनी हली आई आहीं। मूंखे ख़बर हुई त तूं बेदाव तो पहुची वेंदे। पहिरां जेसर ॾेखार हुजे माई, हाणे ख़बरुनि खे छॾियो। ओ सहरो लाॾो चङी तरह चओ त कुंवार खे वनवाह में विहारियो।
सोनी त घर में कोने का तो करे भैया जन्नत के वनवाह में विहाण वयूं आहिनि। छा बस सोनी भी ओड़ा भैया छा हा हो तो वही वही शादी में भला जे तो को मानी गिरव कयो आ खणी अच न मूं मानी नाहे कई। छो मानी छो न कई थी घर में नौकरानी आहे त वो मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे। इहो कहिड़ो तरीक़ो आहे फर्ज़ कर नौकरियाणी हिकिड़ो वक़्तु नथी करे त माना छा मानी न पचंदी घर में। सोनीअ खे त रोकियो हुउमि लाचार कोन हुयो जो परावन दरन ते धिका खाईंदी वते। हाय हाय अलाए कॾहिं अकुल ईंदी कॾहिं नौकरियाणी बीमार बि थींदी आहे। जेकॾहिं हूअ बीमार थी पिया न त मां तव्हांखे ज़रूर करे खारायां। सचो ॿुधाए हिन वक़्तु साड़ हद समय कुझु न कयो थींदी। तूं जीअं बि सम्झे चवण छॾ मानीअ खे वञ चांहि जो कोप ठाहिया सुठो। मुंह में साह कोन्हे। अब्बोल वाह जो तोखे बि चंडराए पा ॾाढी मथे में लॻी वई आहियां। हर ॻाल्हि में मुंहिंजो ॾोह आहे बाक़ी पंहिंजी दादिले खे कुझु न चवंदे। हिकिड़ो चांहि जो कोप चयो आहे उहो बि तोखां नथो थिए। दिलि त चए थी बंदूक हणी छॾिजई बाक़ी कहिड़े कम जी आहे तूं। पोइ देर छा जी आहे हाणे कढ बंदूक। कुदरत वारो बंदूक हणंदी बाक़ी बुखों तो ज़ोर आहे। मूसा खान के तो सरेआम बदनाम करे चुको है पर हिन दिल के सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं असां पंहिंजे ॾांदनि एवस मूसा खान जो मेहूं सरेआम काढे अचूं। कोई देर शादी खान सुबह जो हली झंग में मूसा खान जो मेहूं कढी था अचूं। सुभाणे न ॿियो मूसा खान जी हाज़ुरी आहे। जीअं ई हू हाज़ुरी लाइ निकिरंदो न पोयां हली झंग मां हुनजो माल काहींदासीं। खान जेकॾहिं मूसा खान हिते हूंदो त पोइ छा कंदो। अमीर कंदो त कुझु बि कोन पर जॾहिं हुनखे ख़बर पइजी वेंदी न त हू भॼ भॼां ज़रूर कंदो पर पोइ असांखे माल लिकाइण जो मौक़ो ई कोन मिलंदो समझी। माल अची पंहिंजे वथाण ते रखिजो पर मूसा खान में कहिड़ो दम आहे त तव्हांजे वथाण मां माल अची काहे वेंदो। साहिब मूसा खान पंहिंजे हमराहनि सां कोन ईंदो पर पुलिस जी मदद सां छापा ज़रूर हणाईंदो। जीअं हुन असांजो ॾांदो कढी गुम कयो मां बि इहो ई थो चाहियां त मूसा खान जो माल कढी गुम करे छॾियां एतिरी मोहलत मिली। हा पोइ भल मूसा खान पंहिंजो ज़ोर लाए ऐं माल वापसि वठण जी करे पर जेकॾहिं हुनखे माल वापसि मिली वियो त पोइ माल कढण मां फ़ाइदो कहिड़ो। राधो मूसा खान 2 फुट ज़मीन खां मथे चढ़ी वेंदो ऐं इहो ई चवंदो त मां खान खां माल वापसि करायसि। हा जीअं तोखे खान मुनासिब लॻे असां तो हर वक़्तु गॾु आहियूं। त पोइ सुभाणे न ॿिए ॾींहुं तयारी करे छॾियो। जीअं ई होॾां मूसा खान हाज़ुरी लाइ निकिरंदो त हुनजो माल बि झंग तरफ़ ज़रूर ईंदो। 2 मेयूं काहे ट्रक में हणी हली शहर कासाई खे ॾेई उते जो उते कोहराईंदासीं। जीअं मूसा खान वापसि मोटे त हुनखे माल जो पछड़त न अचे। जेकॾहिं सालूअ जे चवण में अची इहो मां क़दम खणां त छा मां मूसा खान खां लिकी सघंदुसि। जेकॾहिं मूसा खान खे ख़तमु कयां त पुलिस जी नज़रुनि खां बची सघंदुसि। मूसा खान ऐं खान वारनि जी दुश्मनी जो फ़ाइदो वठंदे मूसा खान खे पूरो थो कयां। किथे हीअं न थिए जो मूसा खान खे ख़तमु करण खां पोइ सालू ऐं दादली वरी मूंसां ई गदारी कनि। सालू में साहब कहिड़ी आहे जो मूंसां फिटाईंदो। जेकॾहिं सालू नमूनो कयो त पोइ दादली सां निकाह करे सालू खे बि ख़तमु करे सघिजे थो पर सभ खां पहिरियां मूसा खान जो पिलो करणो पवंदो न त मूसा खान असां दोस्तनि खे पाण में विड़ाए तबाह करे छॾींदो। बंदूक लॻई हितां कॾहिं हलण जो सोचो अथई इरादो बि अथई या दिली जे कुछ सोच हेड़ा मज़ा हेड़ा सुकून छॾे काॾे हलूं
अमीना इन खां पहिरियां जे अदा असांखे घर मां तड़े कढे त छो कढंदो? अदा दिलावर अहिड़ो आहे ई कोन जो असांखे हितां कढे। अदा जी वॾी घरवारी उहा त आहे सांड, ऐं नंढी मां बि को उमेद नज़र कोन थी अचे जो औलाद ॼणे ॾींदी। बाक़ी ही अदा जी मिल्कियत सॼी तूं छा थो सम्झी त कुतनि कांवनि लाइ छॾे ॾियूं? Yeah. Please tell me that I can't, that I won't, that I fail, that I'll never make it out, yeah. Please tell me all the bad, never good, fill my head full of every single doubt, yeah. Please say any negative thoughts, I pop off when I hear people say I cannot. I get off to the thought of proving everyone wrong, I won't stop to the top, so you better back off and get lost. I'ma stay loud, stay proud, never running out, never heading south. I'll be spreading out, call it word of mouth, can't put me down, I'll be getting loud. You can have your doubts, not what I'm about, have your f***ing cloud, it be raining now, I keep making sound, go another round, I'm legend bound, can't stop me now. You don't wanna fuck with me. A slow burn like a disease. Just tell me that I can and I'll show you things that you couldn't believe. वसाणे तीली जे नथी कुछा त वनी थी आकण दी मां तो का डिजण वारी ना हा। अदी अमीना हिन डांग जी इए जाड़ी बंद कोन थींदी जेसताईं कमरे में बंद करे छड़ींदीअसि। कमरे में छा मूंसां कुछ है न त बाथरूम में बंद करे छॾींसां। तीली जास हिन खां का मां डिजण वारी हा छा? हाणे हिते भेण अजायो आहे, ॿ ॾाइणियूं अची वयूं आहिनि ऐं इन्हनि ॾाइणियुनि सां मां अकेली मुंहुं नथी ॾेई सघां। हल नाड़े हल, तीली जाई वठी मूंखे सम्झाइण वारी।